नाज़रीन असां इन वक्त मौजूद आहियूं रूरल हेल्थ सेंटर नबीसर रोड ते, जिते सहूलतुनि जो जेको फुक़दान हुअण करे हिते जेके शहरी आहिनि रवासी आहिनि उन्हनि पारां एतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। अचो त हुननि सां ॻाल्हायूं त हुननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। शइ कोन्हे अस्पताल में। ग़रीब 6-6 किलोमीटर 8-8 किलोमीटर ग़रीब मिसकिन मायूं माण्हू ॿारड़ा पंध करे हिते अचनि था। जेकॾहिं हिते दवा न आहे त पोइ ॿुधायो, जेकॾहिं असां इहा अपील कयूं था सरकारी इदारे में वञे, घटि में घटि असांखे दवा गोरी त मिली सघे। हिते का शइ कोन्हे, न एम्बुलेंस आहे, न गोरी आहे, न दवा आहे। हाणे ग़रीब भला 6-6 किलोमीटर पंध करे हिते अचनि था, हुननि जे अचण जो त को फ़ाइदो ई कोन्हे। वज़ीर आला सिंध के अपील है, नवाब यूसुफ टालपुर के अपील है, नवाब तैमूर के अपील है, बिलावल भुट्टो के अपील है त असां ग़रीब आवाम तां ही आज़ार लाथो वञे, ही इंजोज असांखे न खपे। हिते दवा गोरी का बि कोन थी मिले, जे मिले थी त ही मूं वटि सबूत आहे। ॻाढ़ियूं गोरियूं जंहिंमें सिरनि जो अटो आहे मौजूदु आहे, केरु बि खाई सघे थो, ॾिसी सघे थो। असांजी अपील है फिरजोस असांखे सरकारी अस्पताल में सरकारी डॉक्टर खपे। मरीज़ अंदर दाखिल होने से पहले उसको ये बता दिया जाता है कि हमारे पास कुछ नहीं है, ठीक है। तो मेरी सिंध हुकूमत से बिलखुसूस वज़ीर आला सिंध से गुजारिश है कि यहाँ ये NGO से लेकर वापस ये सरकार को दिया जाए और इसके ऊपर फुल तवज्जो दी जाए। सर रोड अस्पताल सरकारी यहाँ ॻाल्हायूं पिया त ना गोरी मिले थी ना दवा मिले थी। सिंध हुकूमत खां अपील आहे असांजी जेका अस्पताल आहे NGO खां पूरी गवर्नमेंट जे हवाले कई वञे। हिते एम्बुलेंस बि कोन थी मिले, ना गोरी दवा मिले थी। ॾाढी ॾुखियाई आहे, हिते ग़रीब आवाम ॾाढी परेशान आहे। जी अस्पताल सिविल अस्पताल मेन अस्पताल आहे, जेका उमरकोट खां औरते हिकिड़ी मेन अस्पताल है। हिन में OPD 500-600 माण्हू खां डॉक्टर ओम साहब ऐं डॉक्टर मोहम्मद उमर साहब जे वक़्त में हुई। अॼु पोजीशन इहा आहे जो कोई बि माण्हू आहे उनखे NGO खां पोइ का गोरी कोन थी मिले। अॼु वरी नवाब साहब खे अर्ज़ु कयूं था त जेकॾहिं महिरबानी करे हिते टीम मोकिलिजे। हिते न दवा आहे, जिते 600 जी OPD हुई। इहो डॉक्टर उमर इंसाफ़ जॾहिं गवर्नमेंट जो मुलाज़िम हो, असां वटि MS हो, डॉक्टर साहब खे बि कसम ॾेई पुछो त हिते जेको ग़रीब आवाम खे केतिरी जेका दवा या सामान मिलंदो। अॼु ही NGOs में वञण खां पोइ असांखे इन पोज़ीशन ते खणी आया आहियूं जो असांजी अस्पताल में न एम्बुलेंस आहे, न असांजी अस्पताल में दवा आहे। असांखे पर्ची लिखी था ॾियनि, तव्हां स्टोर तां वञी वठो। जेकॾहिं स्टोर तां वठिणो आहे त पोइ असांखे सरकारी अस्पताल खे अञा उहो तव्हां तालो ॾेई छॾनि त जान छुटी वञे हली। जी अवां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जेके हिननि जो इहो ई मुतालबो आहे त हीअ जेका रूरल हेल्थ सेंटर नबीसर रोड आहे, हीअ IHS NGO जे हवाले थियल आहे। जंहिंखां पोइ हिन जेको सेंटर में का बि सहूलियत न हुअण करे हिते जा जेके रवासी आहिनि, हिते जेके मरीज़ अचनि था, ग़रीब माण्हू अचनि था, उहे इलाही घणो दरबदर थियनि था। इहे 3 ज़िलनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे लॻे थो, जंहिंमें मीरपुर ख़ास आहे, मिठी आहे, उमरकोट आहे। पर हिते सहूलियतुनि जो फुक़दान हुअण करे माण्हू हिते अचण बदिरां जेके अताई डॉक्टरनि जे वर चढ़नि था या ॿियनि शहरनि ॾे जेको आहे पंहिंजो रुख़ कनि था। हिननि हिते जे रवासियुनि शहरनि पारां जेके पिणनि जो इहो ई मुतालबो आहे त हीअ जेको रूरल हेल्थ सेंटर नबीसर रोड आहे, हीअ जेको NGO जे हवाले थियल आहे, हिनखे NGO खां जेको आहे वापसि वठी करे सिंध हुकूमत जे हवाले कयो वञे। हिन में जेको आहे सहूलियतूं फ़राहम करे। कैमरा टीम सां गॾु बंबू ख़ान चांडियो, टाइम न्यूज़, नबीसर रोड।